जी बिल्कुल। एस टी वी जो मुख़्तसर अरसे में हींअर तक़रीबन 1 खां 2 महीनों थियो आहे जीअं इन जो आगाज़ थियो आहे। ऐं चवां थो त सिंधी वेब चैनलनि जे हिसाब सां तमामु बहितरीन क़दम खयां आहिनि, ख़ुसूसन असांजे तेलके शाहबंदर जे हवाले सां। ऐं एस टी वी जी समूरी सथ खे ख़ुसूसन डायरेक्टर न्यूज़ अदा नाशाद मल्ला खे जस ॾियां थो ऐं मुबारकबाद पेश कयां थो। जे शाहबंदर तेलके जे हवाले सां हर इलाइक़े में वेब चैनल हुआ, पर शाहबंदर तेलके जे हवाले सां एस टी वी जो आगाज़ करे हिकु बहितरीन आगाज़ फराहम कयो आहे, जेको हितां जे माण्हुनि जी आवाज़ बणिजंदो ऐं एस टी वी जी समूरी सथ खे जस हुजे। उमेदु कयां थो त ईअं ई मज़लूम माण्हुनि जो आवाज़ आला ऐवाननि ते पुॼाइण में एस टी वी पंहिंजो भरपूर किरदारु अदा कंदी।